अज दादी माता गुजरी, नीला भाणा कढ़िया, नीला चोला कढ़िया, चूड़ीदार पाजामिन सां लालन खे पाराए जड़ी माल स्नान कराए तैयार करण लगी। सोनी नंढड़ी कलगी दस्तार ते सजाई। जड़ी माल बाबा फतेह सिंह पेरे पई करे चहंदा न दादी मां आसीस कर। माता गुजरी मुंह में कपड़ो विझी छजो, सीने के हथ लखी छजो, बेटा आसीस केड़ी क्या, केड़े मुंह सां तहांखे चवां त वञो वञी करे पंहिंजा सिर जो। मथे ते हथ रखियो बिन्हिनि लालन जे ते, भाकुर पातो मस्तक चुमे जड़ी माल बई लाल वञण लगा। माता गुजरी पोयों पोयों अचण लगी। इतिहास लिखे तो ब डाकणा लही करे, ब डाका लही बाबा फतेह सिंह वेंदा वेंदा वरी मोटी करे बाबा माता गुजरी जी सीने सां अची लगा। भजदा आया वापस। माता गुजरी भाकुर पाए जदी फतेह सिंह वापस छो आया हो? मां असां वञूं था पर असां इंतजार कंदासीं, तव्हां भी जल्दी अचजो न त असांखे लोरियूं ॿुधाए सुम्हाईंदो केर। उन्हनि लालन खे कहिड़ी ख़बर कहिड़े पासे वञूं था, काॾे वेंदासीं, कहिड़ा तसीहा ॾिना वेंदा। सीतल साहिब लिखनि था, शाइर बयान करे दो, तुर पे दोवे लाडले जद फतेह बुलाके, वार अखीरी मां दे चरनी हथ लाके, बूहे विचों परत के बोले मुस्कुरा के, मां उडीकांगे असी सचखंड विच जाके, पर न आना तो साने बहुता चिर लाके, थक न जाइए अम्मीए असी औसियां पाके, साढ़ा जी नहीं लगना मां तू छेती आना, वरना रुस पऊ फतेह सिंह तेरा जित पछतौना, मिन्नता कर कर अम्मीए फिर पऊ मनाउना, तेरे बाजो मां लोरियां दे किन्ने सुहाना, ओ दादी मां तेरे बाजो सानू सचखंड न भावना। माता गुजरी चेदी भाकुर पाए, चलो मेरे हीरियो मैं मगरे आवा, मुंहिंजा लाल ता हलो मां तव्हांजे पोयों अचां थी। चलो मेरे हीरियो मैं मगरे आवा, पुत्रा बाजो ज्योंदियां कद सुनिया मावा, पुत्रन को बगैर ता मायरियूं जी जिंदा कदी ॿुधियूं। पुत्रा बाजो ज्योंदियां कद सुनिया मावा, पुत्रा द्वारे राम काल मावा दियां बावा, वे लोको तोर घर दियां रौनका मैं सचखंड वसावा। घर जू रौनका तोरे करे माता गुजरी सचखंड वञी वसाया। लाल वञण लगा। माता गुजरी पंहिंजे कलेजे के हथ लगाए यकी ॾिसे बीठी अॼु मुंहिंजे लालन सां थियणो छा आहे। कचहरी में दाखिल थिया। आखिरी ॾींहुं ईंदे वरी लालन फतेह बुलाई, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जीअं फतेह बुलाई वजीर खान चए थो, अॼु बि मौको अथव, सोचे वठो बख्शा वेंदव। वजीर खान की आवाज ॾेई बाबा जोरावर सिंह चवनि था, सच को मिटाओगे तो मिटोगे जहान से, डरता नहीं अकाल किसी शहनशाह की शान से, उपदेश हमारा सुन लो जरा दिल के कान से, कहते हैं हम तुमको खुदा की जुबान से। जड़ी माल गारो घुरायो वियो, इट्टां घुरायूं वयूं, शाशल वेग वाशल वेग अची बीह रहिया, इट्टां उसारण लगा। लालन के चवंदा, दबजी वेंदव, आवाज भी न ईंदी नीहन मोतां जी। बाबा जोरावर सिंह चवंदा, जंहिं नीहन में अॼु असांजी आवाज खे दबाइण लॻो आ, याद रखजांइ तुंहिंजी हुकूमत जी जड़ अहिड़ी अॼु पटवी, असांजे पंथ जो पहिरियों निशान भी इन्हनि दीवारनि में गाड़ियो वेंदो। वाकई खालसा पंथ जो पहिरियों निशान साहिब फतेहगढ़ साहिब उन दीवारनि में ई झुलायो वियो। बाबा फतेह सिंह पंहिंजे मुख सां चयो हुयो वजीर खान के, तुंहिंजा ॿ टुकड़ा थींदा। बाबा फतेह सिंह चयो हुयो, भाई साहब फतेह सिंह वजीर खान जा तलवार सां ॿ टुकर करे शहीद कयो, ख़त्म कयो हुयो। उहे वचन सच थिया हुया। जेड़ी माल इट्टां उसारण लगा, वजीर खान चए थो, मुड़ी वञो। साहिबजादा चंदा, हम जान देके औरों की जान बचा चले, सिक्खी की नींव हम अपने सरों पर उठा चले, गुरियाई का तिलक जहां में बना चले, सिंगों की सल्तनत का पौधा लगा चले, गद्दी तो तख्त अब कौम पाएगी, दुनिया में जालिमों का निशा तक मिटाएगी। तव्हांजा निशान ही खत्म थी वेंदा।
ॾिसो अॼु जंहिं सीस ॾिनानी, अॼु जंहिं सरबंस वारियानी असां तव्हां मिली करे सजदा कयूं था, दुनिया झुके थी, पर उन्ही जंहिं ज़ुल्म कमाया उनजी क़बर ते ॾीओ ॿारण वारो बि अॼु कोई न आहे। ईअं ई क़बर सुनी पई आहे उनजी। ज़ुल्म कमाइण वारा कॾहिं आबाद न आहिनि थींदा। जय जयकार उन्हनि जी थींदी आहे जेके अणख सां सिर खणी करे जीअण ॼाणींदा आहिनि, झुकी करे न। जेड़ी माल इटा रखी नीव उसारी वई, मथे उसारी वञे पई, लालन जपजी साहिब जो पाठ शुरू कयो हुयो। शुरू करण खां अॻु बाबा फतेह सिंह चवनि था, बाबा ज़ोरावर सिंह खे, वीर जी दुनिया में मां तव्हां खां 2 साल पोइ आयो आहियां। हा फतेह सिंह तूं पोइ आयो आहीं, पर तूं अॻु में हलियो वेंदे। बाबा फतेह सिंह चवंदा, वीर जी पोइ केॾो न सुठो आहे, ॾिसो मूं आयो तव्हां खां पोइ आं, पर ॾाॾे गुरु तेग बहादुर साहिब जी गोद में मां सभ खां पहिरियों वेंदुमि, तव्हां खां अॻु हलियो वेंदुमि। नीव उसरण लॻी, जपजी साहिब जो पाठ शुरू थियो, छाती टपी, नीव नासका ताईं आई, नक ताईं आई, मथे सिर ताईं उसरी वई, दम घुटजण लॻो। दम घुटजण जे करे नीव किरी पई हेठि, भित कची हुई, किरी पई। ज़ालिम खे तरस न आयो, परे खां इशारो ॾेई वज़ीर खान चए थो, सिर कलम करे छॾियो हिननि जा। हेड़नि सुहिणनि शरीरनि खे हिकिड़े ॼणे ॼंघनि खां पकड़ियो आहे, हिकिड़े ॼणे बाहूं ॿधियूं नी, कंध खे मथे करे तेज तरार खणी बाबा ज़ोरावर सिंह फतेह सिंह जो सिर कलम करे सिर धड़को अलॻि कयो वियो, कोहे छॾियो। इतिहास लिखे थो बाबा ज़ोरावर सिंह जी मौत शहादत उन्ही महल थी वई, पर बाबा फतेह सिंह लॻभॻि 11 खां 12 मिंट उते तड़पिया आहिनि, पोइ शरीर ख़तम थियो आहे। जीअं मौत थी, सिपाही आया माता गुजरी वटि। माता गुजरी चए थी, छा थियो? चवनि था, मां अॼु ज़ुल्म कमाइण वारो बि रोए थो। सिपाही रोई करे चवनि था, मां तुंहिंजा लाल शहीद थी विया, तुंहिंजे लालनि खे ज़िंदा दीवारनि में विझी छॾियऊं। जड़ी माल दीवार किरी, पोइ तुंहिंजे लालनि जा हथ पेर ॿधी कोहे छॾियऊं, ख़तम करे छॾियऊं। हिकदम सां माता गुजरी चौकड़ो मारियो, अखियूं बंदि कयूं, पंहिंजा श्वास 10 द्वार ते चाढ़े माता गुजरी बि शहीद थी वई। 7 ॾींहंनि में घर जा 7 भाती सतगुर वारे छॾिया, अलाए केतिरा सिख कोहाए छॾिया, असां तव्हां ते सभु कुझु लुटाए छॾियो। जड़ी मां लाशनि जी संभार करण वारो कोई न हुयो न, कोई अॻो अचण वारो न हुयो। ओ 7 भाती सतगुर जे घर जा शहीद थिया नी, पर कंहिंजे बि कफन जो बंदोबस्त बि गुरु गोबिंद सिंह महाराज न कयो आहे, कंहिंजा आख़िरी दर्शन बि गुरु गोबिंद सिंह महाराज न कया नी, कंहिंजी चिख्या के लांबू बि गुरु गोबिंद सिंह महाराज न आहे ॾिनो करी। दीवान टोडरमल आयो, वज़ीर खान चयो, जे संस्कार करणो अथव इन्हनि जी लाशनि जो त हिकु कमु कयो, जेतिरी ज़मीन जो टुकड़ो खपे थो उन ज़मीन जे टुकड़े ते मोहरां विछायो। सुम्हाए करे मोहरां विछाइण लॻा। वज़ीर खान चए थो, न, मोहरनि खे सिधो बीहाए करे विछायो, जेतिरे टुकड़े ते मोहरां विछायूं वेंदियूं उहो टुकड़ो तव्हांखे मिलंदो। दीवान टोडरमल पंहिंजो सभु कुझु विकिणे, सभु कुझु लुटाए, उहा टुकड़ो ज़मीन ख़रीद कई। हिकी चिख्या ते माता गुजरी खे विच में सुमाए, बाबा ज़ोरावर सिंह हिकु पासे, बाबा फतेह सिंह ॿिए पासे। कॾहिं कॾहिं सोच में पवंदो आहे माण्हू कि मां गुजरी, तूं पंहिंजा लाल आख़िर सांभिया कीअं? ॼाया तुझे सीने ते, पलिया तुझे सीने ते, न आनंदपुर तोखो विछोड़े सघियो, न सरसां तोखो परे करे सघी, न गंगू जो घर, न मोरिंडे जी जेल, न थधो बुर्ज, न सरहंद जूं नीहां। ओ मां गुजरी, तूं अहिड़ो लालनि खे सांभियो जो मौत बि तुझे सीने खां लाल परे न करे सघी। तूं पाण सां गॾु चिख्या ते सुमाए करे लालनि खे वठी वई। वया बि गॾु इन रही। दीवान टोडरमल गॾु 3 लाशनि खे रखी लांबू ॾिनो आहे। अॼु जो ॾिहाड़ो हुयो उहो साध संगत जी जाथे। अॼु असां तव्हां इन थधि में शायदि हथ पेर सभिनि जा थधा थियनि था। हर को चए थो सर्दी आहे, सर्दी आहे, जाथे असां 4 कपिड़ा शरीर ते वेढ़े करे बि चऊं सर्दी आहे। उन्हनि शरीरनि जो थोरो सोचो जेके असांजे लाइ एॾा बूटो ज़मीन में हुयो, उनखे उखेड़े करे ज़ोर सां ॿाहिरि कढियो और चवनि था, औरंगज़ेब अॼु खां पोइ तुंहिंजी हुकूमत ईअं ई ख़तम थींदी, तुंहिंजी पाड़ पटी वेंदी। आख़िरी में सतगुरु चयो, सुखी बसे मोरो परवारा। भाई दया सिंह चवनि दाता
परिवार केड़ो, सब कुछ तो खत्म थी वियो। पिता हलियो वियो, माता हली वई, चारई लाल तुझा हलिया विया, केड़ो परिवार। सतगुर भाकुर पाए भाई दया सिंह चेंदा, दया सिंह सुखी बसे मोरो परवारा, सेवक सिख सभे करतारा। मुंहिंजा ये सिख और सेवक हमेशा आबाद रहन, इन्हनि जे मथों ही तो सब कुछ लुटायो आहे। साध संगत जी काथे सत्कार करे वियूं। इहो साल पाण सां प्रण करे वञो कि ईंदड़ शहादत जे ॾिहाड़नि में न कोई ख़ुशी कंदासीं, न कंहिं ख़ुशी ते वेंदासीं। जेके लाल असां लाइ सभु कुझु वारे वञनि, उन्हनि जे लाइ कुझु ॾींहंनि लाइ पंहिंजूं ख़ुशियूं त असां वारे ई सघूं था। कर्ज़ त लाहे नथा सघूं, कम से कम साथ संगत जी फर्ज़ निभाइण जहिड़ा थी वञूं। काथे कंध मथे करे गुरु खे चई सघूं, दाता तुझे अजीत सिंह जहिड़ा त न थी सघंदासीं, पर असां थोड़ी कोशिश शुरू कई तसे, हाणे कृपा तूं पाण कर। काथे कोशिश करे वञूं साध संगत जी। अचो उन्हनि जी शान में, उन्हनि योधनि जी शान में सतगुरु जेको चवनि था, देह शिवा बर मोहे एह शुभ कर मन ते कबहू न डरो, ना डरो अरस्यो जब जाए लड़ो, निश्चय कर अपनी जीत।